सही मुसलमान होली मल्हाए सघे थो या न? होली हिकिड़ो हिंदुनि जो मज़हबी त्योहार आहे। गैर मुस्लिम जी कंहिं भी मज़हबी त्योहार में शिरकत करणु इहो बि हराम आहे। ऐं उहो त्योहार पाण जेको आहे मुसलमान जेकॾहिं सेलिब्रेट कंदो, शामिल थींदो, पाण बि उहो जश्न मल्हाईंदो त इहो बिल्कुलु हराम बि आहे। बाज़ मरतबा अहिड़े अमल सां माण्हू काफ़िर बि थी वेंदो आहे। छो त नबी साईं जी हदीस मुबारक आहे, मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम। जेको माण्हू जंहिं क़ौम सां मुशाबियत इख्तियार कंदो त उहो क़यामत जे ॾींहुं उन्ही सां ई उथारियो वेंदो। काफ़ी मरतबा असांजा जेके सियासतदान हूंदा आहिनि, सियासी लीडर, उहे इन्हनि शयुनि में एहतियात न कंदा आहिनि। पंहिंजे वोटनि जे चक्कर में कॾहिं होली में शिरकत कंदा, कॾहिं दिवाली में शिरकत कंदा, कॾहिं मातम में शिरकत कंदा। यानी अहिड़ा त्योहार जंहिंसां बाज़ मरतबा इंसान जो ईमान बि ख़त्म थींदो आहे। तव्हां हर क़ौम सां मिलो, हर माण्हू सां मिलो, लेकिन उन्हनि जे मज़हबी त्योहार खे इख्तियार न कयो। तव्हां मातम में शिरकत न कयो, होली में शिरकत न कयो। आम ॾिहाड़नि में तव्हां भलिया हिंदू ॾे वञो, ईसाई ॾे वञो, जंहिं ॾे बि तव्हांखे वञिणो आहे वञो वोटनि जे एतबार सां, लेकिन उन्हनि जे कंहिं बि मज़हबी त्योहार में शिरकत करणु इहो हराम आहे। मुफ्ती साहब, ज़मीन जी पैदावार में उशुर कढण जो छा तरीक़ो आहे? ॾिसो, ज़मीन जी पैदावार में जेकी ज़कात आहे, उशुर आहे, उनजो तरीक़ेकार इहो आहे त ज़मीन जी कुल पैदावार में जेकी बि शइ असां उन में जेको आहे पोख कई आहे, चाहे गंदम हुजे या सारियूं हुजनि या फुटी हुजे, कमद हुजे, जेकी बि शइ आहे, जेकी क़ीमती शइ आहे, जेकी विकिरो थिए थी, ईअं जेकॾहिं फुज़ूल गैर आबाद ज़मीन पई आहे, उन में को गाह हुजे जी आहे, उनजी काई हैसियत न आहे। जेकी शइ असां उन में पाण पंहिंजी मर्ज़ी सां पोख कयूं था ऐं उहा शइ क़ीमती आहे, मार्केट में उनजी वैल्यू आहे, त उन शइ जो उशुर कढणो आहे। ऐं उशुर कीअं कढणो आहे? उनजी कुल पैदावार मंझां 20 असांजे इलाइक़े जे एतबार सां 20 हिसो। छो त असां हिते ज़मीननि ते ख़र्च कयूं था, भाण ॾियूं था, दवा ॾियूं था, पाणी बि बाज़ मरतबा डीज़ल जे ज़रिए सां पाणी उन ते भरायूं था। त छो त हिते ज़मीन ते ख़र्च थिए थो, ख़र्च जे एतबार सां अहिड़ी ज़मीननि में 20 हिसो आहे। यानी कुल पैदावार मंझां 20 हिसो। जेकॾहिं 100 मण कणक लथी आहे त उन मां 5 मण उशुर कढणो आहे। ऐं उशुर कढण जे लाइ ख़र्च न आहे कढणो। बाज़ मरतबा माण्हू इहो सवाल कंदा आहिनि त असां पहिरियों पंहिंजा कर्ज़ अदा कयूं, पहिरियों पंहिंजा ख़र्च कढूं जेको ज़मीन ते थियो आहे, पोइ जेको बचंदो उन मां उशुर कढूं। ईअं न आहे। कुल पैदावार मां, ख़र्च खां पहिरियां, कर्ज़ खां पहिरियां कुल पैदावार मंझो 20 हिसो असांजे इलाइक़े जे एतबार सां 20 हिसो कढणो आहे। जंहिं इलाइक़नि में ज़मीन थींदी आहे मींहं जे पाणी सां, कोई उन ते ख़र्च न थींदो आहे, आसमान मां बरसाति थी, तव्हां ॿिज सटियो, फसल तयारु थी आहे, त उन में जेको आहे 10 हिसो ॾियणो आहे। जंहिं ज़मीन ते ख़र्च थींदो आहे उन में 20 हिसो उशुर कढणो आहे ऐं उहो 20 हिसो मिसकीननि ऐं जेके मुस्तहिक माण्हू आहिनि उन्हनि खे ॾियणो आहे।